जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं सिंधी फकी। फकी जेका आहे सिंधी इम्यूनिटी बूस्टर पाउडर आहे, प्रोटीन पाउडर बि हिनखे चइजे, जंहिंसां डिलीवरी वारी माउ खे ताक़त ईंदी आहे। डिलीवरी खां पोइ माउ खे ॾिबो आहे। ॿारनि जी ग्रोथ लाइ इहो जाम सुठो हूंदो आहे, त इहो ॿारनि खे बि ज़रूरु खाराइजे। गॾोगॾु वॾनि लाइ बि इहो जाम सुठो आहे, जेको ताक़त ॾींदो आहे ऐं हॾनि जो सूरु लाहींदो आहे। त अचो अॼु असां फकी ठाहिणु सिखूं था पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इन लाइ असां ड्राई फ्रूट जो इस्तेमालु कंदासीं। त हिन में जेके ड्राई फ्रूट खे सभिनी खां पहिरियों मां खई आहे हिन में खसखस 50 ग्राम, इन खां पोइ हिन में खई आहे 50 ग्राम सूजी, 50 ग्राम घी, 50 ग्राम शुआरा कटियल खे आहिनि, 50 ग्राम फिका पिस्ता, 50 ग्राम अखरोट। सभु ड्राई फ्रूट जेके आहिनि मां हिते 50-50 ग्राम खे आहिनि। 50 ग्राम बादामियूं खयूं आहिनि। इन खां पोइ 50 ग्राम खे आहिनि मां हिते काजू यानी खाॼा। एतिरी क्वांटिटी जे लाइ हिते मां नंढा फ़ोटा खया आहिनि 5 खां 6 और हिकु वॾो फ़ोटो खयो आहे। और सभिनी खां इम्पोर्टेंट हिते आहे खौर। खौर जेका आहे हॾनि जो सूरु दूरि कंदी आहे, ताक़त ॾींदी आहे। त हिते 50 ग्राम मां खौर बि खई आहे। हाणे असां घी जेको आहे खणंदासीं तईअ में, उन में पहिरियों खौर खे तरींदासीं। ॾिसो खौर पहिरियों कीअं हुई, पर तरण खां पोइ इहा पॉपकॉर्न वांगुरु फुंडंदी वेंदी। ध्यानु रहे हॾु जेको आहे उनजो अंदरि कचो न रहे, चङी तरह खौर खे फ्राए करिणो आहे। त हीअ सॼी खौर असां फ्राए करे रखी आहे। साॻी तईअ में असां ड्राई फ्रूट खे बि फ्राए कंदासीं। पहिरियों विझंदासीं खाॼा, उन खां पोइ हिन में विझंदासीं बादामियूं, गॾु विझंदासीं अखरोट ऐं पिस्ता। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मैंशन कयूं आहिनि। ड्राई फ्रूट जी क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे चॉइस जे हिसाब सां करे सघंदा आहियो, पर कोशिशि करे इक्वली क्वांटिटी खणिजे। इन में गॾु विझंदासीं असां खसखस ऐं शुआरा, कटियल शुआरा विझंदासीं। इन्हनि खे असांखे रोस्ट करिणो आहे। 2 खां 3 मिंट असां इन्हनि खे भुञंदासीं। उन खां पोइ गैस बंदि करे इहे कढी छॾींदासीं हिकु बाउल में। हाणे साॻे ई तईअ में असां सूजीअ खे भुञंदासीं। त 50 ग्राम सूजी खई आहे मां, इनखे असां रोस्ट कंदासीं। ॾिसो हिते मां खौर तरे रखी आहे, ड्राई फ्रूट खे बि मां फ्राए कयो आहे, उन सां गॾु सूजी बि भुंजी वई आहे। नंढा फ़ोटा वॾा फ़ोटा इहे सभु असां मिक्सी जार में खणंदासीं और असां इनखे पीसींदासीं। बिल्कुलु पाउडर न कंदासीं, दाण दाण हुअणु खपे इहो। अगरि तव्हां नई माउ जे लाइ इहो ठाहे रहिया आहियो त इन में जीरे जो इस्तेमालु ज़रूरु करिणो आहे। 50 ग्राम जीरो विझणो आहे इन में, उहो ॾाढो सुठो हूंदो आहे उन्हनि जे लाइ। सो इन तरह पाउडर तयारु करिणो आहे। बिल्कुलु सनो न हुअणु खपे, थोरो दाण दाण हुअणु खपे। रोज़ु सुबुह जो 1 चमचो खाइणो आहे, जेको नई माउ जे लाइ, ॿारनि जे लाइ और वॾनि जे लाइ ॾाढो बढ़िया आहे। असांजो सिंधी बूस्टर, इम्यूनिटी बूस्टर प्रोटीन पाउडर। त ज़रूरु ठाहियो, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो।